जहिड़ियूं असां बरकशा महल में रहंदा आहियूं। असांजे ख़ानदानी रिश्ता हेड कांस्टेबल नज़ीर गोपांग जे पुट सां तइ थियल हुया, जंहिं बहानो बणाईनि असांजे ख़िलाफ़ु थाणो खबड़ में कूड़ो मक़दूम दाख़िल करायो आहे। अॼु सुबुह लॻभॻि 6:20 अॻे सादे लिबास, कूड़ा कारा कपिड़ा ऐं हथियारबंद पुलिस हलकारा असांजे घर ते छापो हयो ऐं असांखे दौरान असांजी भेण इतिक़ाफ़ में वेठल हुई, पर पुलिसवार हलकारनि न सिर्फ़ उन जी तफ़सीर खे हलपाल कयो पर खेसि लतियूं हयूं ऐं गारियूं। जॾहिं असां क़ुर पाक जो वास्तो ॾिनो ऐं दांह कई त हिननि असांजे भाउ खे बि ज़बरदस्ती खणी पाण सां गॾु खणी विया। जॾहिं असां खेनि चादर ऐं तख़्ती जो अहसासु ॾियारायो त हिननि असांखे थफियूं हयूं ऐं असां ते हथियार थाणे छॾियईं। हिन वाक़िए जो वीडियो ऐं ऑडियो असां वटि मौजूदु आहिनि, जेके असां अव्हां जी ख़िदमत में पेश करण लाइ तयारु आहियूं। जनाब आला, असां ग़रीब बेसहारा माण्हू आहियूं, जॾहिं त मुंहिंजो पीउ ऐं मुंहिंजो भाउ महिनती मज़दूरी कंदड़ चौकीदार आहिनि। तंहिं करे अव्हां खां गुज़ारिश आहे त असांजे भाउ ते पुलिस कांस्टेबल काशिफ़ ऐं संदसि पीउ नज़ीर गोपांग पारां दाख़िल करायल कूड़ा मक़दूम ख़तमु कराए वञनि ऐं असांजे भाउ जे जल्दी खां जल्द आज़ादु कराए वञनि। कामरान जी। मुंहिंजे मासा था जी। ज़ोर ज़बरदस्ती रिश्ता न कया आहिनि त उन ते ॾाढ ते असां सां नाजाइज़ी कई अथनि। असांखे रिश्तो कयो, वरी नशा ई निकितसि उनजो पुटु, असां न कयोसीं। ज़िंदगी असांखे गुज़ारणी, असां चयो असां न कंदासीं। मुंहिंजो मासा सां थियल अमजद सां। असां हुन खां इनकार कयोसीं त हाणे असां ते कूड़ा केस करे मुंहिंजे पीउ खे मुंहिंजे भाइरनि जा नाला ॾेई उन्हनि खे माना गिरफ़्तार कराइनि, धमकी ॾिननि। हाणे नज़ीर अॼु सुबुह पाण बि आयो पुलिस वारनि खे वठी। बरकशा महल में। उहे बि हिते ई रहंदा आहिनि, इन ई साइड में। जी। हिकु आरफा नालो आहे, सबा तैयबा जी। कुर्बान चौकीदार आहे जी जी जी। ज़बरदस्ती माना तां भला नंढे लाकू तई चलो होया जा रिश्ता न अटे या डे वठ भला कुछ उन का वती बतो असां डे वठ कईसीं, उन्हनि बि असांखे ॾिना, असां बि कयोसीं, पर हाणे न सुधरिया छोकिरा त असां पोइ इनकार कयोसीं। उन्हनि खां वती हा न वतियूं न आहिनि, न उन्हनि असां खां वतियूं न असां उन्हनि खां वतियूं। माना हाणे शादियूं थियनि पियूं त बसि हो जो सुधरियो न छोकिरो त असां जवाबु ॾिनोसीं। हा ज़बरदस्ती करे पोइ वरी कूड़ा केस कया अथनि असांजे मथां। खबड़ वारी जिते पाण हूंदो आहे। चोरी कई अथनि में माना इहो कूड़ा केस असां ते हया अथनि। असांजे घर आया आहिनि हथियार। हाणे चौकीदार मुलाज़िम आहे, हे पुलिस वारा। हा नज़ीर हा मासड़ असां वीडियो बि असां वटि पिया आहिनि, हिननि जी रिकॉर्डिंग बि असां वटि सॼी पई आहे। लेडीज़ पुलिस बि असांजे नांदनि इतिक़ाफ़ में मुंहिंजी भेण वेठी त उन सां ज़ोर सां चयोसीं ओॾे न वञो, तव्हां आणियो लेडीज़ आणियो पोइ ओॾे वञो। मूंखे अञा धन चवण थी न अचो पोइ बि अंदरि अची करे बीठा आहिनि। पाण पुलिस वारनि खे अंदरि घेराए करे अञा वरी मूंखे ॾिनी त माना हाणे मां हिननि जी धीरियूं माराईंदमि, पाण ख़ुदि धमकियूं ॾिनी अथई। सिधियूं कलेक्शन खणी करे मूंखे चपाटियूं मुंहिंजा वार पटियईं।